अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ जे ख़ुसूसी प्रोग्राम में आऊं आहियां फराशा। नाज़रीन, सिंध में बरसातुनि खां पोइ ॿोॾ वारी सूरत हाल आहे। ॿोॾ जे पाणीअ तबाही मचाए छॾी आहे। पाणीअ खे फितरी गस न मिलण सबबि केतिरा ई शहर ऐं सवें ॻोठ ॿुॾी विया आहिनि। बलोचिस्तान मां ईंदड़ सैलाबी पाणीअ दादू ज़िले खे बि वॾो नुक़सानु रसायो आहे। तारीख़ में पहिरियों भेरो मिठे पाणी जे सभ खां वॾे ढंढ मंछर के कट ॾिना विया आहिनि, जंहिं करे ख़ैरपुर नाथन शाह, मेहर, दादू ऐं जूहे जे चइनी पासे पाणी आहे। केतिरा ई ॻोठ ख़ाली कराया विया आहिनि ऐं वॾे पैमाने ते इंसानी आबादी दरबदर थी आहे। पर हुकूमती बेहिसी बि नवां रिकॉर्ड क़ाइमु कया आहिनि। माण्हुनि खे रेस्क्यू करण त परे रहियो, पर ॿोॾ जो इतला बि न कयो वियो, जंहिं जे नतीजे में हज़ारे माण्हू पंहिंजो ज़रूरी सामान ऐं माल मता बि खणी न सघिया ऐं रुॻो सिर बचाए निकिता आहिनि। सरकारी अंग अखर आहिनि त सिंध अंदरि ॿोॾ जे नतीजे में 1.25 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि, जिन में अध खां वधीक औरतूं बि शामिल आहिनि। असांजे समाज में औरतूं हूअं ई अणबराबरी जो शिकार आहिनि, पर जॾहिं कुदरती आफ़तूं अचनि थियूं त उन दौरान बि मर्दनि जे भेट में औरतूं वधीक अज़ाब भोॻनि थियूं। अॼोके प्रोग्राम में असां ज़िक्र कंदासीं बरसातुनि ऐं ॿोॾ सबबि मुतासिर थींदड़ औरतुनि जो। ही इंतहाई अहम मौज़ू आहे, जंहिं ते ॻाल्हि ॿोल करण लाइ पुष्पा कुमारी साहिबा वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। पुष्पा कुमारी सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी मेंबर आहे ऐं पाण औरतुनि जे हक़नि लाइ पिणु कमु करे थी। पुष्पा साहिबा, तव्हांखे प्रोग्राम में भली कार करियूं था। पुष्पा साहिबा, ॿोॾ जे करे लखे ख़ानदान बेघर थिया आहिनि, जिन में औरतुनि जो वॾो अंग आहे। तव्हां रिलीफ कैंपुनि जो दौरो बि कयो आहे, छा सूरत हाल ॾिठी अमां औरतुनि जी? ॾिसो, तव्हां जीअं हींअर ॿुधायो पिया त दादू के एन शाह ऐं हिननि में मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेका आहिनि उहो ज़ाहिर आहे ऐं उहो उन जी सूरत हाल तमामु हींअर क्रिटिकल आहे ऐं उन सूरत हाल जे नतीजे में मर्दनि सां गॾु जेका औरतूं आहिनि उहो तमामु घणो सफ़र कनि पियूं ऐं उन्हनि में तमामु जॾहिं बि डिस्प्लेसमेंट थींदी आहे ऐं हिन क़िस्म जूं आफ़तूं ईंदियूं आहिनि सिंध में, तॾहिं इहो अचानक जेका चयो वेंदो आहे त हाणे ॿोॾ थी अचे, हाणे ज़लज़लो थो अचे, तॾहिं माण्हू पंहिंजो सिर बचाइण लाइ जॾहिं निकिरनि था पंहिंजे घरनि खां, जॾहिं निकिरनि था त हुन टाइम उन्हनि जी जेका मेंटल ट्रॉमा हूंदी आहे उहो हुन टाइम ते सिर्फ़ु पंहिंजी जान बचाईंदा आहिनि। उन्हनि खां अलावा उन्हनि जो पंहिंजो माल, जान ऐं माल ॿई उन्हनि जे बचाइण जी सूरत में उहो सिर्फ़ु ॿिनि कपिड़नि में निकिरी ईंदा आहिनि ऐं हुन टाइम उन्हनि खे इहो अहसासु न हूंदो आहे त अॻिते हली उहो किथे वञी रहंदा, किथे कहिड़ी हालतुनि खे मुंहुं ॾींदा ऐं उन्हनि जी छा हालत हूंदियूं। उन्हनि सां गॾु नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, त मां सम्झां थी त औरतूं इन सिचुएशन में ऐं इन हालतुनि में पंहिंजे पाण खे उहो महफ़ूज़ नथियूं रखी सघनि, छो जो उन टाइम ते को गुहारियूं औरतूं, इन खां अलावा को मरीज़ औरतूं, इन खां अलावा जेका आहे कुझु जेका बुज़ुर्ग जेका औरतूं आहिनि उहो निकिरनि थियूं कंहिं हालतुनि में। उन खां पोइ हू जिते रहनि थियूं हिकिड़े खुले आसमान जे हेठि, हिकिड़े बिल्कुलु अहिड़ी हालत में जिते न उन्हनि वटि का छित हूंदी आहे। तॾहिं मां इहो सम्झां थी त उन जॾहिं मां दौरो कयां पई उन्हनि कैंपनि जो, तॾहिं मूं उन औरतुनि जी हालत तमामु ख़राबु ॾिठी ऐं उन औरतुनि खे मां रोईंदे बि ॾिठो। जी पुष्पा, तव्हां जेका सूरत हाल बयानु करियो पिया उहा हक़ीक़त आहे, माण्हुनि जी हालत इंतिहाई ख़राबु आहे। पर 2-3 ॾींहं खां मीडिया ते ख़बरूं पियूं अचनि त सभु कुझु ठीकु आहे, सरकार ॿोॾ मुतासिर माण्हुनि लाइ वॾो कमु पई करे। सरकार पंहिंजे हवाले सां कमु त करे पई, पर मां सम्झां थी त उन क़िस्म जूं जेका असां इन आफ़तनि खे मुंहुं ॾियण लाइ असां वटि का रैपिड तौर ते इन क़िस्म जो का स्ट्रक्चर नाहे या उन्हनि जी स्ट्रेटजी नाहे त असां उन जेका माण्हुनि खे जॾहिं डिस्प्लेसमेंट थींदी आहे हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ताईं या हिकिड़े डिस्ट्रिक्ट खां ॿिए डिस्ट्रिक्ट ताईं औरतूं जॾहिं वञनि थियूं, तॾहिं उन्हनि जे लाइ का ज़ाहिर ट्रांसपोर्टेशन सभिनी खां अहम इशू आहे। हर माण्हू एतिरो जेका आहे उहो फाइनेंशियली साउंड न हूंदो आहे, उन्हनि वटि इन क़िस्म जा हर कंहिं वटि गाॾी न हूंदी आहे को, तॾहिं उन्हनि जे लाइ मूंखे लॻे थो त सरकार खे इन तरफ़ बि ध्यानु ॾियणु खपे ऐं उन्हनि औरतुनि, मर्दनि, ॿारनि ऐं उन्हनि खे, छो जो जॾहिं पाणी आयो हो तॾहिं मां ॾिठो पिए जीअं दादू ऐं जूही, हींअर बि उन्हनि जी हालतूं मां ॾिसी चुकी आहियां। उन में जेका औरतूं आहिनि या मर्द आहिनि या ॿार आहिनि, चइनी पासनि खां पाणी आयो उहो विच को उन्हनि जो वाली वारिस न आहे, को उन्हनि खे ओसि ताईं पहुतो कोन आहे। तमामु घटि जेका आहे हुकूमती जेका नुमाइंदा आहिनि उहो उते पहुची सघिया आहिनि। उते पहुचण जे लाइ बि उन्हनि वटि मुंहिंजे ख़्याल में हींअर टाइम कोन्हे, या पोइ हुकूमत जेका आहे उहो तरजीही बुनियादनि ते या हिकदमि सां
उन्हनि ताईं पहुचण लाइ का रिलीफ न ॾेई सघी आहे। त मां सम्झां थी उन्हनि खे रिलीफ ॾियण लाइ कुझु अहिड़े क़िस्म जा उपाउ वरिता वञनि जंहिंमें उहो इहो महसूसु कनि त असां हुकूमत असां सां गॾु आहे, असांजी तकलीफ़ में असां सां गॾु आहे। असांजे जेका बीमारी आहे, मां ॾिसां पई त जेका हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि या हेल्थ सेक्टर में उन्हनि जे लाइ को बि फैसिलिटी उन्हनि रिलीफ कैंपनि में मौजूदु कोन हुई। ऐं ख़ासि तौर पे जॾहिं औरतूं उतां उन ॿोॾ मुतासिरीन जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं रुख़ कयो, तॾहिं मां ॾिठो त किथे किथे इहो बि मां महसूसु कयो त उते मेडिकल फैसिलिटी में मेडिकल डॉक्टर औरतूं मौजूदु न हुयूं, मेडिकल ऑफिसर मौजूदु न हुयूं। ज़ाहिर आहे हिकिड़ी आम ॿाहिरि जी जेका औरत आहे उन्हनि खे हिकिड़े मर्द सां ॻाल्हाइण में तमामु घणो परेशानी थिए पई ऐं उहो उन्हनि खे ॻाल्हाइण में इहो मसइलो थिए पियो त उहो पंहिंजी बीमारी जेका आहे कंहिं मर्द खां डिस्कस कनि त उते मेडिकल फैसिलिटीज़ मौजूदु काफ़ी जॻहनि ते मौजूदु न हुयूं। ऐं 2, 3, 4, 5 ॾींहंनि खां पोइ जेका आहे मेडिकल को डॉक्टर आई पिए ऐं उते का मेडिसन्स जेका हुयूं ख़ासि तौर ते औरतुनि लाइ स्पेशली, छो जो काफ़ी औरतूं 2-3 ॾींहंनि खां उते मौजूदु हुयूं पर उन्हनि खे खाद खुराक में उहो मयसरु न हुयो जेका खाद खुराक असीं ॻोठाणनि में, छो जो असांजे ॻोठनि में खीर मखण दही इहो वाफ़र मिक़दार में मौजूदु हूंदो आहे। ऐं उहो औरतूं पंहिंजो जेका जिस्मानी जेका उन्हनि जी ज़रूरतनि खे पूरो करण लाइ मखण दही ऐं हिन क़िस्म जा जेका बि ॻोठनि में ख़ासि तौर ते भाॼियूं घर में पोखियूं वेंदियूं आहिनि त उहो पंहिंजी जिस्मानी सिहत लाइ इहो कोशिशि कंदियूं आहिनि त उहो हिकिड़ो जेका सुठो खाधो वापराइनि। पर जॾहिं उहो ॿोॾ मुतासिरीन या ॿोॾ रिलीफ कैंपनि में उहो औरतूं आयूं ऐं उन्हनि मां ॾिठो त उन्हनि खे सिर्फ़ु भत ऐं जेका चांवर आहे उनजी थैली उहो मिले पई सुबुह शाम 2 वेला जेका आहे उहो औरतूं ऐं ॿार उहो खाई उन्हनि जे लाइ कॉन्स्टिपेशन ऐं हिन क़िस्म जा बीमारियूं कंहिं मोशन्स थी विया। कुझु औरतुनि शिकायत कई हिकिड़े रिलीफ कैंप में त मां 3 ॾींहंनि खां मूंखे मोशन आहिनि ऐं मूंखे जेका आहे हींअर हॉस्पिटल जेका फैसिलिटी आहे हिते छो जो रिलीफ कैंपनि में ड्रिप न पई लॻी सघे त उनखे हॉस्पिटल ताईं पहुचाइण लाइ का बि ट्रांसपोर्टेशन न हुई या एम्बुलेंसिस न हुयूं। त मूंखे लॻे थो त हेल्थ सेक्टर में उन्हनि हर रिलीफ कैंप जे अॻियां हिकिड़ी एम्बुलेंस ज़रूरु मौजूदु हुजे का तुर्त इलाज थी सघे का औरत या को बुज़ुर्ग। ज़ाहिर आहे तव्हां उतां अचो था कंहिं रिलीफ कैंप में त हुन टाइम ते हिकदमि जेका हॉस्पिटल आहे उहो बिल्कुलु वेझो त न हूंदो, किथे परे बि हूंदा, त उते औरतुनि खे पुॼाइण लाइ या ॿार खे पुॼाइण लाइ हिकिड़ी एम्बुलेंस जी सख़्तु ज़रूरत हुई ऐं आहे। त इहो हिकिड़ी फैसिलिटी मूं न ॾिठी त एम्बुलेंस हर वक़्तु मौजूदु हुजे हुते। ऐं इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त रिलीफ कैंपुनि में औरतुनि खे को बि रिलीफ कोन्हे। रुॻो हैदराबाद ज़िले जी ॻाल्हि करियूं त हिते कैंपुनि में 60 खां वधीक हामला औरतूं मौजूदु आहिनि जेके ॾींहं जो सख़्तु गर्मी ऐं राति जो मच्छरनि सबबु परेशान आहिनि। उन्हनि जी तकलीफ़ खे महसूसु करणु ऐं उन्हनि खे आराम फराहम करणु कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? सिहत खाते जो कमु तव्हांखे किथे नज़र थो अचे? बिल्कुलु इहो सिहत खाते जी ज़िम्मेदारी आहे ऐं ख़ासि तौर पे गवर्नमेंट खे खपे त सिहत खाते खे अर्जेंटली जेका जीअं एमरजेंसी लॻाईंदा आहियूं त उन एमरजेंसी बुनियादनि ते उहो सिहत खातो जेका आहे उते पहुचे ऐं हुकूमती इदारा जेका आहे उहो माण्हुनि खे जेका रेस्क्यू ऐं रिलीफ वारनि मरहलनि में जेका रिलीफ ॾियण वारो मरहलो आहे उन्हनि में बिल्कुलु नाकाम साबित थिया आहिनि। ऐं उन्हनि खे असांखे काफ़ी जेका मूं हींअर हैदराबाद जे आसपास जेका कुझु रिलीफ कैंप जा जेका बि विज़िट्स कया आहिनि उन्हनि में किथे त माण्हुनि इहो बि शिकायत कई त जेका ॿारनि लाइ खीर आहे उहो मौजूदु कोन हुयो ऐं नंढड़नि ॿारनि खे तमामु मुश्किल पेश अची रही हुई, छो जो मच्छरनि जो जेका आज़ार आहे हींअर जेका सीज़न आहे उहो तमामु घणो मच्छरनि जो सीज़न आहे ऐं हिन में जेका पाणी बीहे थो त मच्छर तमामु घणा हुया। ऐं मां ख़ुदि शाम जे टाइम 6 बजे उते मौजूदु हुयसि ऐं मूंखे ईअं महसूसु थी रहियो त हिते जेका आहे न मच्छरनि को हमिलो करे चुका आहिनि। त उहो हिकिड़ो जेका मच्छरनि जो आज़ार आहे उहो ॿारनि जे सिहत ते तमामु हिकिड़ो ख़तरनाक असरु ईअं पियो छॾे त ॿार राति सॼी सुम्हनि नथा ऐं उन परेशानी में उन्हनि जी जेका खाद खुराक उन्हनि ते बि असरु थिए पियो। उहो खीर मौजूदु न हुओ, काफ़ी जॻहनि ते सैरेलैक जी ज़रूरत हुई। अगरि सैरेलैक नथा ॾियो त जेका फ्रूट्स में जेका ॿारनि में ॻोठनि में जेका केला आहिनि जीअं ॿारनि खे मैश करे खाराए सघजनि पिया त उन्हनि जी जेका जिस्मानी ज़रूरतूं पूरियूं थी सघनि उहो न पिया मिलनि। तव्हां उन्हनि खे सिर्फ़ु
भत ते ज़ाहिर भत त हिकिड़ो वॾो जेका एडल्ट आहे जेका मर्द आहे उहो अगरि खाई बि सघे थो, पर नंढिड़ो ॿार जेका आहे उहो जेका आहे असीं उन्हनि खे जीअं पाण पंहिंजे ॿारनि खे ॾिसूं त असां उन्हनि खे सुबुह ऐं ॾींहुं ऐं राति जो असीं सिर्फ़ु भत ते हिरायूं त उहो ज़ाहिर न खाईंदो, असां पाण उन्हनि खां बेज़ार थींदा। त जेका कंप्लीट फूड हूंदो आहे जंहिंमें मानी शामिलु हूंदी आहे, जंहिंमें भाॼियूं शामिलु हूंदियूं आहिनि, जंहिंमें तव्हांजो खीरु शामिलु हूंदो आहे, दही शामिलु हूंदो आहे, इहो सभु जेका कंप्लीट फूड आहे जेका असां रोज़मर्रा खायूं था, हिकिड़े आम माण्हू जे घर में दालियूं आहिनि ऐं इन क़िस्म जा जेका फूड आहिनि उहो उन्हनि खे ओसि ताईं पहुचाइण में मुंहिंजे ख़्याल में अञा बि असांखे इन्हनि ते ज़रूरत आहे ऐं इन्हनि ते असांखे मुकमल हिकिड़ो अहिड़े क़िस्म सां जेका आहे लाहे अमल जोड़णो पवंदो, जंहिंखां पोइ असीं औरतुनि ऐं ॿारनि खे सेव बि करे सघूं, उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे उहो जॾहिं हू वापसि वञनि त कम अज़ कम उन्हनि खे इहो त महसूसु थिए त असां हिकिड़े घर खां ॿिए घर में विया, घर वारो माहौल त असीं उन्हनि खे प्रोवाइड नथा करे सघूं, पर प्रोवाइड थियो बि न आहे ऐं असां उन्हनि खे जॾहिं उन कमरनि में असां मर्दनि औरतुनि ॿारनि उन्हनि खे हिकिड़े ई ॿारनि ऐं औरतुनि खे असां हिकिड़े ई कमरे में 10-10 12-12 माण्हू रहंदा त तव्हां छा था सोचो त उन्हनि जी छा सिचुएशन हूंदी, उहो राति जो कीअं सुम्हंदा हूंदा, उन्हनि सुकून वारी निंड, इवन मां त इहो बि ॾिठो त उन्हनि जे जेका बिस्तर हुया उते हिकिड़ी रली बि न हुई, उहा ईअं ई खुले पट ते सुता पिया हुआ ॿार ऐं उन्हनि ॿारनि खे मां तमामु घणो परेशान हाल में ॾिठो। त मूंखे लॻे थो त ॿारनि ऐं औरतूं जेका आहे उहो तमामु मुश्किल में आहिनि ऐं उन्हनि जी मुश्किलनि खे हल करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। असां सभिनी खे गॾिजी जेका इदारा आहिनि उन्हनि में हिकिड़ो कोऑर्डिनेशन जी कमी महसूसु थी आहे त इदारा जेका आहिनि उहो कोऑर्डिनेशन हिक ॿिए सां नथा कनि, गवर्नमेंट इदारा आहिनि उहो सुता पिया आहिनि या उन्हनि वटि शायदि मुंहिंजे ख़्याल में का उन्हनि वटि मुकमल का अहिड़ी का नाहे त जेका उहो उते पहुची सघनि, त गवर्नमेंट खे असांखे जाॻाइणो पवंदो, असांखे इहो मञिणो पवंदो त गवर्नमेंट जेका आहे सुती पई आहे उन्हनि खे जाॻायूं कीअं, उन्हनि खे इहो ॿुधायूं त असांजा माण्हू मारवाड़ा तमामु परेशानी में आहिनि, उन्हनि ताईं रिलीफ न मिली आहे, उहो मुतासिर आहिनि, उहो हिकिड़ो मेंटल ट्रामा आहे। मेंटल ट्रामा जेका आहे उहो बि जेका साइकोलॉजिस्ट आहिनि उहो इहे चवनि था त जॾहिं अहिड़े क़िस्म जा डिज़ास्टर ईंदा आहिनि, तव्हां ॾिसो इदारा PDM में उहो किथे मौजूदु आहे, तव्हां हींअर सिंध में ॾिसो PDM में किथे किथे छा न रेस्क्यू कयो आहे, या PDM में इदारो जेका आहे उहो उन्हनि छो न ॿुधायो त तव्हांखे हाणे ॿोॾि ईंदी, जॾहिं असांखे ख़बर हुई NDMA तरफ़ां इहो ईंदो, ज़ाहिर आहे इहो पाणी ईंदो, ॿोॾि ईंदी, तॾहिं असांखे हुन टाइम ते सोचणु खपे हा त असां जेका आहे उहो छो न पिया कयूं ऐं छो नथा माण्हुनि खे इहो ॿुधायूं त तव्हां पंहिंजे पाण बंदोबस्तु कयो, पंहिंजे 15-20 ॾींहं जॾहिं अॻे कंहिं ज़माने में इहो ईंदो हो त हाणे ज़लज़ला या इहे ॿोॾियूं या हिन क़िस्म जा जॻह जंग लॻंदी हुई, जंग में बि माण्हू पहिरीं खां ई रिज़र्व कंदा हुआ पाण जेका खाद खुराक, उहो रिज़र्वेशन जेका आहे माण्हुनि जी थींदी हुई त उहो पाण खे उन टाइम लाइ जॾहिं उहो हाइड कंदा हुआ ऐं पाण खे लिकाईंदा हुआ उन जंगी हालतुनि में, तॾहिं उन्हनि खे खाद खुराक ऐं उन्हनि सभिनी खे 2-3 महीननि ताईं पाण खे सेव कंदा हुआ। बिल्कुलु इन तरह सां ई असांखे हिन क़िस्म जा जेका डिज़ास्टर ईंदा आहिनि, ज़लज़लो या ॿोॾि ईंदी आहे, उन टाइम पाणी आहे, ज़ाहिर आहे दरिया आहे, दरिया जेका आहे हमेशह पंहिंजो रस्तो ठाहींदो आहे, उन रस्ते में जेको शइ ईंदी ज़ाहिर आहे उन्हनि उहो अफेक्ट थींदो, उहो नुक़सान में वेंदो, त असां दरिया जी रस्ता रोक जेका आहे न कयूं, असां दरिया खे उन्हनि जे रस्ते में माण्हुनि खे जेका उन्हनि जे लाइ रहण जे लाइ असां बिल्डिंग्स ठाहियूं पिया या असां उन्हनि रस्ता रोक कई आहे दरिया जी, उहो जेका आहे गवर्नमेंट खे खपे त उन्हनि माण्हुनि खे हाणे सोचणो पवंदो, छो जो इहो हर साल जेका आहे बरसाति ईंदी, उन बरसाति जे लाइ असां कहिड़ा कहिड़ा उपाउ वरिता आहिनि, उहो मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं असां उन्हनि खे सीरियसली सोचियो ई न आहे ऐं उन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं असां उन्हनि ते जॾहिं कमु कंदासीं अहिड़ा एक्सपर्ट जेका आहे इदारनि में हूंदा, उन्हनि खे असीं ॻोल्हियूं ऐं उन्हनि जे लाइ असां दरिया खे कीअं रस्तो ॾियूं, उन्हनि जे लाइ कहिड़ा उपाउ वठणु खपनि, उहो असां सोचियूं ई नथा, त इहो हिकिड़ी सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। पुष्पा साहिबा, ॾिठो वञे त ॿोॾि दौरान हुकूमती इदारा माण्हुनि खे रेस्क्यू ऐं रिलीफ वारनि मरहलनि में त मुकमल तौर ते नाकाम साबित थिया आहिनि। हाणे मुतासिरनि जी बहालीअ जो मरहलो अहम आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे, माण्हुनि जा घर, बनियूं, ॿार, चौपायो माल ऐं सभु कुझु जेको लुड़ी वियो आहे उनजो अज़ालो कीअं थो थी सघे?
बनियूं ॿारहा बिल्कुलु लुड़ी विया आहिनि ऐं लाइव स्टॉक जेका खातो आहे मूंखे नथो लॻे त उन्हनि खे एक्टिव कयो वियो आहे। लाइव स्टॉक जेका आहे उहो उन्हनि खे एक्टिव कयो वञे त जेका माल बची वियो आहे असांजो उन्हनि खे वैक्सीनेशन कराई वञे ऐं उन्हनि में जेका मुख़्तलिफ़ माल में बीमारियूं थियनि पियूं, जेका असांजी गऊं आहे, बकरी आहे, रिढ आहे, उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं आहिनि हींअर हिन टाइम ते। ऐं बरसाति जे करे उहो जेका आहे गाह ऐं उहो ख़तमु त घणो ई थियो आहे, पर उहो ओसि ताईं असांजो लाइव स्टॉक जेका खातो आहे उन्हनि खे गवर्नमेंट जेका आहे उहो चवे त तव्हां जेका आहे उन जेका असांजा मारवाड़ आहे या जेका मालवंद माण्हू आहिनि उहो पंहिंजे माल सां गॾु डिस्प्लेस थिया आहिनि ऐं उहो पंहिंजो कुझु माल बचाए सघिया आहिनि। उन्हनि ताईं लाइव स्टॉक खातो जेका आहे उन्हनि खे पाण खे अॻिते अचिणो पवंदो आहे ऐं उन्हनि खे वैक्सीनेशन जा प्रोग्राम ऐं माल ताईं उहो खाधो पहुचाइण जो बंदोबस्तु करणु खपे। छो जो असांजा इदारा बिल्कुलु मौजूदु आहिनि, पर उन्हनि खे असांखे ॿुधाइणो पवंदो त तव्हां छो सुता पिया आहियो। त हिकिड़ो त माल लाइव स्टॉक खातो, इन खां अलावा जेका आहे तव्हां हेल्थ जो सेक्टर ॾिसो। इन खां अलावा मां हिकिड़ी अहम ज़रूरत महसूसु कई आहे त जेका ॿोॾि मुतासिरीन आहिनि उहो तक़रीबन महीने खां हिते मुतासिर आहिनि, पर उन्हनि जी एजुकेशन सेक्टर में उन्हनि जे ॿारनि जे लाइ का अहिड़ो को बंदोबस्तु न कयो वियो आहे त उहो स्कूलिंग ज़ाहिरा उनजी ख़तमु थी वई आहे ऐं उहो हिकिड़ा ॿोॾि जे जेका कैंप आहिनि उन्हनि में तव्हां हिकिड़ा उस्ताद जेका आहे उहो अपॉइंट करायो त उहो नंढड़नि ॿारनि खे कम अज़ कम बिज़ी रखनि ऐं उन्हनि जी जेका उहो मेंटल ट्रॉमा आहे जॾहिं उहो हुतां निकिरी आया आहिनि उहो हुन क़िस्म जी सिचुएशन में पाण खे हिकिड़े ख़ौफ़ में जे माहौल में आहिनि ॿार, त उन ॿारनि लाइ हिकिड़ो अहिड़े क़िस्म सां बंदोबस्तु कजे। हर कुझु 5 या 10 रिलीफ कैंपनि में हिकिड़ो उस्ताद मौजूदु हुजे जेका नंढड़नि ॿारनि खे हुन एजुकेशन में कुझु किताब मुहैया कया वञनि ताकी हू पढ़ी वठनि ऐं हू हुन में बिज़ी रहनि ऐं हू पंहिंजे मेंटल जेका हुनजी हालत आहे या जेका ज़हनी जेका हुनजी हालत आहे उन्हनि मां हू निकिरी सघनि। छो जो ॿार नंढी उमिरि में उहो सॼी ज़िंदगी उन्हनि खे उहो जेका सताईंदी आहे शइ, जॾहिं उहो अहिड़े क़िस्म जी शइ ॾिसंदा आहिनि, जॾहिं तव्हां उन चइनी पासनि पाणी उन पाणी खां निकिरी उन जे पंहिंजे पेरेंट्स खे उहो ॾिठो हूंदो त उहो केॾी न मेंटल ट्रॉमा में हूंदा, केॾे ख़ौफ़ में हूंदा ऐं ॿारनि जो खिलण ई बंदि थी वेंदो आहे। ॿारनि जो खिलणु ॻाल्हाइणु उहो ई बंदि थी वेंदो आहे। त उन्हनि ॿारनि खे रिहेबिलिटेशन जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं उन ॿारनि खे तव्हां तुर्त इन क़िस्म जी सिचुएशन खां कढण लाइ उन्हनि जी ज़हनी पोइवारी करणु खपे असांखे। बिल्कुलु पुष्पा साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, उन सां गॾु ई असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो इन बाबति तव्हांजी फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।